Welcome to Time News Studios. You are watching इस्लामाबाद हाई कोर्ट तौहीन मज़हब केस में ईंदड़ ॿुधणी ताईं फवाद चौधरी ख़िलाफ़ कार्रवाई खां रोके छॾियो। शहबाज़ गिल खे अमरीका मां ॾेह वापसी ते गिरफ़्तार न करण जो हुकुम। फवाद चौधरी जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त इस्तीफ़ा मंज़ूर थियण ताईं असेंबली मेंबर्स खे स्पीकर जी इजाज़त बिना गिरफ़्तार नथो करे सघिजे। हिते PTM ऐं बलूचिस्तान जे शागिर्दनि ते बि केस थींदा रहिया आहिनि। अदालत इख़्तियारी दायरे तहत पुलिस खे हिदायतूं जारी करे थी। घरू सेक्रेटरी यकीनी बणाए त फवाद चौधरी खे हिसायो न वञे। अदालत धुरनि खे नोटिस जारी कंदे दरख़्वास्त ते ॿुधणी मुलतवी करे छॾी। फवाद चौधरी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दाख़िल तौहीन मज़हब जे केसिस खे चैलेंज कयो हो। मुल्क में PTI जी क़यादत ख़िलाफ़ मस्जिद नबवी वाक़े जो केस दाख़िल करण जो सिलसिलो जारी। उमरकोट में भी बॉर्डर फार्म थाने ते इमरान खान, शेख रशीद, फवाद चौधरी, कासिम सूरी ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त ॻोठ शाही खान रिंद वासी जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी PTI जी क़यादत ख़िलाफ़ मस्जिद नबवी वाक़े जा केस दाख़िल। पाकिस्तान में इंसानी हक़नि जे कमीशन तरफ़ां PTI क़यादत ख़िलाफ़ दाख़िल केसिस वापसि वठण जो मुतालबो जारी थियल हिक बयान में कमीशन जो चवणु आहे त सियासी मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ तौहीन मज़हब जे इल्ज़ाम खे हथियार तौरु इस्तेमालु न करणु घुरिजे। MQM सिंध में नए गवर्नर लाइ 5 नाला तजवीज़ करे छॾिया। ज़रीन जो चवणु आहे त मुतहदा तरफ़ां 5 नाला वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ नाम माणिया विया आहिनि। तजवीज़ कयल नालनि में नसरीन जलील, आमिर ख़ान, आमिर चिश्ती, वसीम अख्तर ऐं किश्वर ज़हरा जा नाला शामिल। वज़ीर आज़म तरफ़ां को एतराज़ आयो त मुतहदा तरफ़ां नालनि ते ॿीहर गौर कयो वेंदो। गेरेलो भरिसां ॻोठ थरेचा आबड़ो में ईद खां हिकु ॾींहुं अॻु 4 नौजवान खंभिजी विया। खंभियलनि में नौजवान फरहान जतोई, फराज़ जलबाणी, मोहम्मद छुटल अबड़ो ऐं जावेद जलबाणी शामिल। वारसनि जो चवणु आहे त ॿिनि वीगो गाॾियुनि में सवार हथियारबंदनि राति देर सां हमिलो कयो ऐं चइनी नौजवाननि खे खंभे विया। हद जी पुलिस खे इतलाह ॾिनो पर नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ के क़दम न खयां विया। IG सिंध ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह खे नोटिस वठी नौजवान जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। सिंध जे आपाशी वज़ीर सूबे में पाणी जी संगीन खोट जो ज़िम्मेवार इरसा खे करार ॾेई छॾियो। ॼाम ख़ान शोरो जो चवणु आहे त इरसा सिस्टम में पाणी जी खोट जो जवाज़ ॾियणु आहे। सिंध खे हिसे जो पाणी नथो ॾे। सूबो हिन वक़्तु 42% खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिकु पासे हज़ारे एकड़नि ते बीठल फसलनि खे नुक़सान जो ख़दशो आहे। ॿिए पासे शहरी इलाइक़नि में पीअण जे पाणी जी खोट वधी वेंदी। 91 वारे पाणी मुआहदे ते अमल न थियण सबबि पाणी जो संगीन बहिरान पैदा थी रहियो आहे। सिंध खे हिसे जो पाणी ॾियण जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़रई ऐं पीअण जे पाणी जी संगीन खोट बरक़रार। गुलाब लग़ारी में आबादगार ऐं शहरी पाणी खोट ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। चंबड़ जी शाख़ुनि ऐं बाहुनि में पाणी खोट ख़िलाफ़ थाणे अॻियां धरणो। पुछड़ी जे आबादगारनि खे हिसे जो पाणी फौरी ॾियण जो मुतालबो। दौलतपुर, मलकानी शरीफ़ ऐं ॿियनि इलाइक़नि में पाणी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा। पाणी न मिलण सबबि फसल सुकी वञण ऐं ज़मीनूं बंजर थियण जूं दाहूं। बाडरे में बि पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरी तरफ़ां ख़ाली थाम हथनि में खणी मुज़ाहिरो। पाणी विकिरो कंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। ज़रई ऐं पीअण जो पाणी फ़राहम ॾियण जी घुर। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बाहि लॻण जे वाक़िअनि में 50 खां वधीक घर सड़ी विया। कंहिं बि इलाइक़े में फायर ब्रिगेड गाॾी बाहि विसाइण लाइ न पहुती। दाद लग़ारी भरिसां ॻोठ सावण खान में ख़ौफ़नाक बाहि सबबि 30 खां वधीक घर सड़ी विया। 3 बकरियुनि सूदो चौपायो माल सड़ी मरण जा इतला। टनोडियाम जे ॻोठ हाजी पलियो खोसो में बैटरी जी तार मां लॻल बाहि सबबि ॿियनि घरनि खे बि बाहि पंहिंजी लपेट में आणे छॾियो। 7 घर सड़ी विया। भिटशाह जे ॻोठ मोहम्मद बुरड़ो में बाहि सबबि 6 घर अलाह तलह सूदो सड़ी रख थी विया। 4 मेहूं सड़ी मरी वयूं। खानपुर महर जे ॻोठ इस्माइल गबोल में 5 कखामा घर सड़ी विया। न्यू सईदाबाद लॻ ॻोठ दरिया ख़ान राहू में
बाहि सबब 5 घर सड़ी रख थी विया, 4 बकरियूं ऐं हिक ढगी सड़ी मरी वई। सगियूं भरिसां ॻोठ कामिल भट्टी में सोलर प्लेट मां लॻल बाहि सबब 2 घर अलह तलह सूधो सड़ी विया। बाहि मुतासिर कुटुब खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। काज़ी अहमद भरिसां खौफ़नाक हादसे में फौत थियल 7 भातियुनि जा लाश वारसनि हवाले। कार के बाहि लॻण सबब सड़ी फौत थियलनि में मोरो वासी अफ़ज़ल, ख़ातून सोलंगी, तहमीना, तानिया, बाड़ी, अनम, फलक ऐं महक शामिल। कार सवार बदनसीब कुटुब टंडो आदम खां मोरो वञी रहियो त हादसो पेश आयो। इलाइक़े वासियुनि फौरी कार्रवाई कंदे बाहि ते कंट्रोल करण जी कोशिश कई, पर कार सवारनि मां कंहिंजी बि हयाती न बचाए सघिया। वॾे वज़ीर तरफ़ां हादसे ते अफ़सोस जो इज़हार ऐं मुतासिर कुटुब जी सहायता जी हिदायत। मोरो जे ॻोठ खाई माछी में हिक ई वक़्तु 7 लाश पहुचण ते कोहराम बरपा। ईद वेझो ईंदे ई आम वाहिपे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी विया। हैदराबाद में कुकड़ जो गोश्त 500 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां विकिरो थियण लॻो। ॿाकरो गोश्त 200 रुपया वाद 1200 रुपया फ़ी किलो थी वियो। वॾो गोश्त 650 रुपया फ़ी किलो विकिरो थियण लॻो। हुकूमती इदारा खाजड़ो शयुनि जे अघनि ते कंट्रोल लाइ हरकत में न आया। मार्च जी भेट में अप्रैल महीने दौरान महांगाई जी शरह में 1.6% वाध थी। शुमारियात खाते महांगाई जा माहवार अघ अखर जारी करे छॾिया। अप्रैल में महांगाई जी शरह 13.4% रिकॉर्ड। शहरनि जी भेट में ॿाराड़ी जे इलाइक़नि में महांगाई वधीक हुजण जो एतिराफ़। खैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान जे उतरनि इलाइक़नि में ईद उल फितर अॼु मल्हाई पई वञे। ईदगाहुनि ऐं मस्जिदुनि में ईद नमाज़ बाद मुल्की सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं। केपी जे वॾे वज़ीर ऐं सूबाई काबीना गवर्नर हाउस में ईद नमाज़ पढ़ी। ॾखण वज़ीरिस्तान में बि अॼु ईद मल्हाई पई वञे। बलूचिस्तान जे ज़िलनि चमन, किला अब्दुल्ला, पिशीन, किला सैफुल्ला, जोब, मूसा खेल, कोहलू ऐं बारखान में ईद नमाज़ जा इज्तिमा थिया। मुल्क में रहंदड़ बोहरी बिरादरी भी अॼु ईद उल फितर मल्हाए रही आहे। सिंध सूदो बाक़ी मुल्क में सुभाणे ईद मल्हाई वेंदी। ट्रांसपोर्टर्स प्यारनि सां ईद मल्हाइण लाइ अबाणनि इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िरनि खे ॿिन्ही हथनि सां फुरणु लॻा। मुसाफ़िरनि जूं टीण ते भाड़ा वधीक वठण जूं दाहूं। कराची, हैदराबाद, सखर ऐं लाड़काणो सूदो ॿियनि शहरनि में भाड़ा वधाईंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ एक्शन न थियो। ईद में बाक़ी हिकु ॾींहुं हुजण सबबि रेलवे स्टेशन ते बि रश। पहिरीं मई खां लोड शेडिंग ख़त्म थियण वारियूं हुकूमती दावाऊं धूड़। ईद जी मोकलुनि बावजूदि सिंध जे शहरी तोड़े ॿाराड़ी इलाइक़नि में बिजली जी बंदिश बरक़रार। कराची, हैदराबाद, लाड़काणो, सखर, दादू ऐं ॿियनि इलाइक़नि में डिघी लोड शेडिंग जारी। ॿाराड़ी जे इलाइक़नि में 18 कलाकनि ताईं बिजली जी बंदिश शहरनि जो जीअण अज़ाब करे छॾियो। शहरनि तरफ़ां वफ़ाक़ी सरकार खां लोड शेडिंग जे ख़ात्मे वारो वाइदो पाड़ण जो मुतालबो। दादू भरिसां ख़ुदाबाद पुलिस जे मुबैना मुक़ाबले में हाफ फ्राई थियल 2 सोटरनि जे वारसनि जो एहतजाज। SP चौक ते धरणे दौरान मचरल माण्हुनि तरफ़ां टायरनि खे बाहियूं। रोड बंदि करण तां शहरनि ऐं मुज़ाहिरीन में मुंहुं मारी। ज़ख़्मियुनि जे वारसनि पुलिस जे मुक़ाबले खे जुर्तु करार ॾेई छॾियो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस ज़ाहिद ऐं अहसन लुंड खे गिरफ़्तार करण बाद कूड़ो मुक़ाबलो ॼाणायो आहे। वाक़ई जी जांच करे ज़िम्मेवार अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। ख़ुदाबाद पुलिस दावा कई आहे त इंडस हाईवे ते 4 हथियारबंद ॾोह जे इरादे सां बीठा हुआ। पुलिस जे पहुचण बाद अहलकारनि ऐं हथियारबंदनि में मुक़ाबलो थियो।
कराची के मुख्तलिफ़ इलाइक़नि में गांव माल पुरसरार बीमारी में विकोड़जी वियो। मलीर पिपरी गुलशन हदीद सुपर हाईवे ते क़ाइम वाड़नि मां पुरसरार बीमारी जा केस ज़ाहिर। बीमारी में विकोड़ियल गाय माल खाइण पीअण छॾे ॾिनो। मालबंदनि जा मथे ते हथ। लाइफ स्टॉक खाते जे इख्तियारनि दावा कई आहे त पुरसरार बीमारी में मुब्तला गाय माल जा जुज़ा वरिता विया आहिनि। लेबॉर्ट्री में टेस्ट बाद बीमारी जो पतो पवंदो। गाय माल में ताज़ो पकड़ियल लंपी बीमारी जूं अलामतूं नज़र नथियूं अचनि। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख। हेडलाइंस हमारे ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।